बडाणी मां 1 महीनो अॻु मुबैना अगवा थियल नौजवान बाज़ियाब न थी सघियो। वारसन जो मियाणी पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। ख़बर मूजिब बडाणी वेझो मियाणी थाणे जे हद ॻोठ मीरा शाह वासी मुग़वी नौजवान मुर्तज़ा भुट्टो 1 महीनो गुज़रण बाद बि बाज़ियाब कोन थी सघियो। वारसन जूं ईद ख़ुशियूं बि मुग़वी नौजवान जूं वाटूं निहारींदे गुज़री वयूं। मुग़वी नौजवान जे वारसन जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। मुग़वी जे वारसन में अमड़ मिसबात सदोरी कूंजांस सकीना ऐं बाग़ अली भुट्टो जो चवणु हो त 1 महीनो अॻु धाड़ियल मुर्तज़ा भुट्टो खे बडाणी मां अगवा करे विया, जंहिंजो मियाणी पुलिस खे इतला ॾिनो, पर पुलिस मुग़वी जी वापसी लाइ सिर्फ़ ठलनि दिलासनि खां सवाइ कुझु कोन कयो आहे। पुलिस सिर्फ़ थाणे ताईं महदूद बणियल आहे। हुननि चयो आहे त नौजवान जी आज़ादी लाइ धाड़ियलनि 3 भेरा नौजवान जी मोबाइल नंबर तां कॉल करे 20 लख रुपया भुंग घुरी आहे। न ॾियण जी सूरत में क़तल करे लाश हवाले करण जूं धमकियूं पिण ॾिनियूं आहिनि। हुननि DIG लाड़काणो ऐं SSP कश्मोर अमजद अहमद शेख खे अपील कंदे चयो आहे त ख़ुदारा असांजी मदद करे धाड़ियलनि वटि क़ैद बणियल मुर्तज़ा भुट्टो खे जल्द खां जल्द बाज़ियाब कराए ॾिनो वञे।